ज़हर ज़िंदगी असां तुंहिंजी जेका इज़त कंदा आहियूं न, सिर्फ़ ऐं सिर्फ़ रेस वॾे जे करे। इन जो इहो मक़सदु न आहे तूं असांखे लताड़ींदो रहंदे ऐं असां ख़ामोश रहंदासीं। इन अब्बास कया हूंदा छोरी खे इशारा ऐं छोरी वञी भाइरनि खे ॿुधायो हूंदो, तॾहिं छोरे खे लॻा हूंदा मोचड़ा। छॾ तूं पराई ॻाल्हियुनि खे, पंहिंजी भेण जे रिश्ते जे बारे में सोचियो अथई छा? इन खे तूं सॼी उमिरि घर में विहारींदे छा? सच पुछो त मां तव्हां सभिनी खां शर्मिंदो आहियां। मां पंहिंजे पुट जी हालत ॾिसी जज़्बात में अची वियोसि ऐं वञी करे रही सघे दहा ॾिनी। ऐं जॾहिं हक़ीक़त जी ख़बर पई त ॾाढो पछतावो थियो। शायदि तूं अञा बि मूंसां नाराज़ आहीं। जेकॾहिं तुंहिंजी इहा ई ज़िद आहे त पोइ मां तयारु आहियां। बाबा ॿाहिरि निकिरी वञी जांच कर त अम्मा अञा ताईं घर में छो न आहे आई। अम्मा परेशान थियण जी का बि ॻाल्हि न आहे। रेस वारनि जा कुझु वधीक महिमान अची विया हूंदा, उन करे रध पचाव में मिड़ी थोरी देरि थी वई हूंदसि। अम्मा जो ॾाढो दुख थींदो आहे। ही उमिरि हुनजी कमाइण जी न आहे। जेकर तोखे अम्मा जो एतिरो एहसास आहे न त पोइ हीअं करे अम्मा खे घर में विहार, तूं रेस जे बंगले ते वञी कमु कर। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।